ज़फ़र सोपारी माफ़ी वठी छॾी ऐं सोन पाइण छॾे ॾिनो। जी हाँ दोस्तों, सब कुछ तफ़सील सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि ज़फ़र सोपारी कहिड़ी तरह माफ़ी वरिती। तव्हां हिन वीडियो खे मुकमल ॾिसंदा। वीडियो शुरू करण खां पहिरियां हिन वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल सिंधी एक्सपर्ट खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा जीअं हर नई अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ज़फ़र सोपारी कहिड़ी तरह माफ़ी वरिती जो सोन पाइण छॾे ॾिनो। इहो ॿुधाइण खां पहिरियां ज़फ़र सोपारी जे बारे में मां कुझु तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। ज़फ़र सोपारी सोन पाइण जी वजह सां सोशल मीडिया ते काफ़ी फेमस आहे। ज़फ़र सोपारी रावलपिंडी जो रहाकू आहे ऐं उनखे रावलपिंडी जो डॉन बि चयो वेंदो आहे। ज़फ़र सोपारी जे सोन पाइण जे करे काफ़ी माण्हू उन जा फैन आहिनि। ज़फ़र सोपारी जा फैन परे परे खां तस्वीर कढाइण ज़फ़र सोपारी सां ईंदा आहिनि। किथे शादी या मेला हुजनि या कोई प्रोग्राम हुजनि त ज़फ़र सोपारी खे ख़ुसूसी महिमान तौरु घुरायो वेंदो आहे। ज़फ़र सोपारी खे जानवर ऐं पखी पालण जो वॾो शौक़ु आहे। हिन पंहिंजे फार्म हाउस ते काफ़ी तादाद में पखी ऐं जानवर पाले रखिया आहिनि। ज़फ़र सोपारी हिकु इंटरव्यू में चयो, ग़रीबनि जे लाइ दरवाज़ा हर तरफ़ खुलियल आहिनि। जेको बि ग़रीब मूंखां मदद घुरण लाइ ईंदो आहे त मां उन जी मदद ज़रूरु कंदो आहियां। ऐं ज़फ़र सोपारी चयो त मां उमिरि ऐं काफ़ी हज करे चुको आहियां। ऐं ज़फ़र सोपारी उन इंटरव्यू में चयो त तव्हां मूंखे कंहिं प्रोग्राम या कंहिं वीडियो में ॾिठो हूंदो त मां काफ़ी सोन पातल हूंदो आहे मूंखे। घणनि माण्हू मूंखे चयो त मर्द खे सोन पाइण हराम आहे, उन वजह सां मां सोन पाइण घटि करे वियो आहियां। ऐं ज़फ़र सोपारी चयो त मुंहिंजे लाइ दुआ कयो त मां सोन पाइण छॾे वञा। कुझु महीननि खां पोइ ज़फ़र सोपारी उमिरि करणु वियो ऐं ज़फ़र सोपारी खाना काबा जे अॻियां चयो त मां सोन पाइण छॾे वञा। उन खां पोइ असां कॾहिं बि ज़फ़र सोपारी खे सोन पाईंदे फ़ोटुनि में न ॾिठो। तव्हां दोस्तनि जी कहिड़ी राय आहे? ज़फ़र सोपारी सोन पाइण में सुठो लॻे थो या बग़ैर सोन पाइण में सुठो लॻे थो? तव्हां पंहिंजा कमेंट हेठि ॾींदा ऐं असांखे इजाज़त ॾींदा। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।